बुजुर्ग मखदूम बिलावल रहमतुल्लाह अलैह पंहिंजे कलम सां हिकिड़ो किताब लिखियो आहे जेको मुंहिंजा अदा हैदराबाद जे सिंध इलाजीअ जे कुतुबखाने में अञा ताईं महफूज़ आहे। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया त सखी कलंदर शहबाज रहमतुल्लाह ताला अलैह कुरान करीम जो हाफिज़ हो ऐं रमज़ान मुबारक जे महीने में मुसल्ले ते तरावियूं पाण पढ़ंदो हो। चओ सुभान अल्लाह। तहज्जुद गुज़ार हो, नूरानी हुन जी सूरत ही मथे ते मुंहिंजा अदा दस्तार बधंदो हो, नबी करीम वारी सूरत शक्ल वारी बनाईंदो हो, सुन्नत मुताबिक शरीयत जो पाबंद हो। अलबत एतिरो हो त हुन शादी कान कई ही। हिन सिंध में जॾहिं आयो आहे त 86 साल हुन जी उम्र आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। काथों पे आयो? सिंधु दरिया मां बेड़ीअ ते अॻिते पे वियो। जमल मुंहिंजा अदा सेवण शरीफ़ खां अॻिते बेड़ी रवानी थी आहे। लकी शाह सदर जे साम्हूं आई आहे। अल्लाह जो कामिल वली हज़रत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह जेको 30 सालन खां वठी करे गार में वेठो हो, उन जी रूहानी नज़र ॾिठो हिकिड़ो जवान वञे थो। अल्लाह जे वली पंहिंजे करामत जे ज़ोर ते बेड़ीअ खे दरिया मां छिके अची कपर सां लॻायो। मलाह वस कया पर बेड़ी चुरई न। कलंदर साईं खिली ॾिनो। ओ मलाह जे जीउ साईं बेड़ी कान हलंदी। साईं छो न हलंदी? मां 7 पीढ़ो मुहाणो आहियां, 7 पीढ़ो मलाह आहियां। मां बेड़ी खे जो थो हुन कुन मां कढां। कलंदर शहबाज फरमाए थो तुंहिंजे पीउ खे बि ताक़त नाहे। अल्लाह जे कामिल वलीअ जी नज़र जा रसा पइजी विया हल। हाणे बेड़ी खे ते छॾ हल त पंध हलूं था शाह सदर नेक नज़र जी ज़ियारत करे अचूं। ओ लकारियो, मां सॼी सिंध घुमियो आहियां। सॼी सिंध में लकियारी सैयद घणा आहिनि। उन खां पोइ ॿिए नंबर ते हन मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जीलानी ऐं बुखारी ऐं ॿिया पूरी सिंध में हेॾे लाड़ खां वठी करे बलोचिस्तान ताईं हलियो वञ, हेॾो लस ॿेले खां वठी करे नंगर पार कर ताईं हलियो वञ। पूरी सिंध में न अब्दुल रहीम खां पुछनि, मां तोखे ॻोठ ॻोठ में ॿुधायां लकियारी सभिनि खां घणा आहिनि ऐं सभु औलाद शाह सदरुद्दीन जी। कंहिंजी औलाद आहिनि? ॾाढो शाह सदर। ओ मुंहिंजा अदा मां लकियारनि खे दावत थो ॾियां त लकियारी खे लाइक़ु नाहे जो शियो थिए। ॾाढो सुन्नी पोटो शियो ठहे थो? हाँ साईं ठहंदो बाबा? न, कॾहिं बि न थींदो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त या त चओ असांजो ॾाढो नाहक ते हो पोइ तूं भली वञी शियो थी, पर जे तुंहिंजो ॾाढो हक़ ते आ त हक़ वारो मज़हब मुंहिंजा अदा क़बूल कर। नाहक वारे तरीक़े छॾे शाह सदर वारे तरीक़े ते हल त इंशाअल्लाह ॾाढो बि राज़ी त रसूलुल्लाह बि राज़ी। कलंदर साईं उतां पंध करे शाह सदर जे आस्थाने ते पहुतो। शाह सदर खे ॾिसी फारसी में चई शाह सदर नेक नज़र अस्त। शाह सदर नेक नज़र अस्त। असांजे सिंध में बि चवंदा शाह सदर नेक नज़र चवंदा हो न बा। शाह सदर नेक नज़र। शाह साहब रहमतुल्लाह अलैह कलंदर साईं खे फरमायो त काॾे था वञो? कि अॻिते थो वञा, जाथे समुंड खुटंदो, दरिया खुटंदो। पाण फरमाइनि था न, अवां हितड़े रहो। कलंदर बि कलंदर आहे, नज़र वारो आहे। इनकार कोन कई त हा या न। ख़लीफ़े खे चई मुरीद अच जी साईं खीर जो वटो भरे आ। कलंदर साईं जो मुरीद ख़लीफ़ो वियो, खीर जो वटो भरे आयो। खीर जो वटो भरे साईं शाह सदर खे इशारो कयईं, गुझारत ॾिनई। गुझारत छा ॾिनई अदा? गुझारत जो मतिलब आहे त साईं मूंखे तव्हां चओ था त सिंध में रहो, मां कीअं रहां? हे जीअं वटो खीर सां भरपूर आहे तीअं सिंध वलियनि सां भरपूर आहे। वटे में खीर जी जाइ कान्हे का त कलंदर जे रहण जी बि जाइ कान्हे का।
गुजारत नहीं। शाह सदर रहमतुल्लाह अलैह जो जे तो गुजारत नहीं आ त मां भी गुजारत तो जाए। शाह सदर रहमतुल्लाह अलैह जे आस्थाने ते गुलाब जो गुल बीठो हो, हिकड़ो गुल पटे उन खीर जे मथा जो विधई त गुल तरे पियो। गुजारत नहीं त भली वटो भरियल हुजे पर गुल तरे थो, भली सिंध भरियल हुजे पर कलंदर सिंध में तरंदे। आवाज जागो थाला नंढ अथव जे खीर भरियल आ वटे में वाके खीर जी जाए ना है पर गुल जी जाए आ गुल तरे पियो। कलंदर के मौजादा हजरत साईं शाह सदर चो तू रहो इते तोखे मां थो रहाया। कलंदर शहबाज जे रहो आ तब शाह सदर जे आर्डर सां रहो आ। सब को चवंदो आ न त खट्टी कलंदर खट्टी शाह सदर जी खाए पियो कलंदर। अब अज ताईं पहाको सिंध में मशहूर आ खट्टी खट्टी शाह सदर जी खाए कलंदर पियो। यानी कमाई हकीकत में शाह सदर रहमतुल्लाह अलैह जी आ। शाह साहब जरी शाह कलंदर के रहायो जैसे मां 86 साल जो पोढ़ो आया, मुखे न का ज़ाल न का धीअ न को उआ न को बुआ, मां सतो जतो आया, मां कीअं रहा। हजरत शाह सदर रहमतुल्लाह अलैह फरमाइन था ओ कलंदर मां पंहिंजो वड्डो पुट तुंहिंजे खिदमत में ॾियां थो, सारी जिंदगी मुंहिंजो पुट तुंहिंजी खिदमत कंदो। शाह सदर रहमतुल्लाह अलैह पंहिंजो वड्डो फर्जंद कलंदर साईं जे खिदमत में छॾियो आ। 6 साल रुॻा उन खां पोइ कलंदर जेरो रहियो आ। 6 साल खां पोइ जहान छॾे थो पियो। अॼु जेके कलंदर जा गादी नशीन ख़ुदा जो कसम शाह सदर जे औलाद मां हलंदा पिया चल।